من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وهادينا ومرشدنا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة قال رسول الله صلى الله عليه وسلم إنما بعثت لأتمم مكارم الأخلاق صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जी मोहब्बत सां हुजूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़ीनत अर्शिक व मिदाद कलिमातिक
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद अल्फ अल्फ मर्रतिन बिअददि कुल्लि ज़र्रा। सद मुबारक जी लायक हिन गोठ वारा जिन्हनि हिन दूर दराज इलाके में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी महफ़िल सजाई आहे। अल्लाह जल्ल जलालू खां दुआ है अल्लाह साईं हिन महफ़िल जे मुंतज़िमीन जी मेहनत ऐं काविश के कबूल फरमाए। अल्लाह जल्ल जलालू तमाम असां सभिनी हाज़िरीन मजलिस जी इन महफ़िल जे सदक़े में बख़्शिश फरमाए। आमीन। जो ही महफिल सजाई वया ताजदार कौनैन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे उन्वान सां जे शायर चयो खुदा की अज़मतें क्या हैं मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मुख्तसर बुधायूं खुदा की अज़मतें क्या हैं मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मकाम मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। तव्हां असांखे छा अंदाज़ो, तव्हां असां कहिड़ो बयान कयूं मुस्तफ़ा जो शान केतिरो बुलंद आहे जंहिंजे लाइ अल्लाह साईं फरमायो रफ़अना लका ज़िक्रक। मुस्तफ़ा तुंहिंजो ज़िक्र मूं अल्लाह बुलंद कयो। जीअं अल्लाह जी ज़ात निराली ऐं उत्तम आहे तीअं मुस्तफ़ा जी ज़ात निराली ऐं उत्तम आहे। अल्लाह जल्ल जलालू जा लखें करोड़े एहसान जो अल्लाह साईं तव्हां असांखे उन महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बणायो जंहिंजे उम्मती थियण जे लाइ खुद नबी भी मांदा हा। अल्लाह जल्ल जलालू खां दुआ घुरियूं अल्लाह असांखे उन मुहम्मद जो उम्मती कजांइ जंहिं मुहम्मद जो तो नाम बुलंद कयो आहे। तव्हां असांखे बग़ैर घुरण जे अल्लाह साईं मुहम्मद जो उम्मती कयो आहे। ही उम्मत मामूली न है, ही वडे शान मान वारी उम्मत है जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास। तव्हां बेहतरीन उम्मत आहियो, बेहतरीन उम्मत। हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं कमो बेश 1.25 लाख नबी आया, उन्हनि जो उम्मतूं आयूं, पर उन्हनि उम्मतनि खे अल्लाह साईं ख़ैर उम्मत जो लक़ब न ॾिनो। अल्लाह साईं ख़ैर उम्मत जो लक़ब हिन उम्मत खे ॾिनो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास। तव्हां बेहतरीन उम्मत आहियो, तव्हां माण्हुनि जे फ़ाइदे रसाई जे लाइ पैदा कया हो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खैर उम्मत है। ही मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत बेहतरीन उम्मत है। जी मुस्तफ़ा जी नबूवत सभिनी नबीयन मां बेहतरीन नबूवत इन मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत सभिनी उम्मतन मां बेहतरीन उम्मत है। अल्लाह जल्ल जलालू फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक। मुस्तफ़ा तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयोसीं। बी जगह ते अल्लाह पाक फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुस्तफ़ा तोखे असां ॿिन्ही जहाननि जो सभिनी जहाननि जो रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो। सभई नबी आया पंजनि उम्मतनि खे समझाईंदा रहिया। जेकॾहिं उम्मतनि न पे मञो बददुआ ॾिनऊं, उम्मतनि तकलीफ़ूं ॾिनियूं बददुआ ॾिनऊं।
जी हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम जो जिक्र अल्लाह से कुरान में फरमायो जॾहिं अल्लाह जल्ल जलालहू हजरत नूह अलैहिस्सलाम के पंहिंजी कौम ॾे मोकिलियो कौम वारनि जॾहिं ईज़ाव ॾिना घाव ॾिना जॾहिं कौम वारनि न मञो टकराव में आया त हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह से खां दुआ घुरी या रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा ऐ अल्लाह काफिरन में एक घर भी न छड़ दुनिया में एक घर भी न छड़ जमीन जे तख्ते ते एक घर भी न छड़ व इन्नका इन तज़रहुम युज़िल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा जेकॾहिं तू इन्हनि मां छॾे ॾींदे काफिरन के काफिर काफिर ही पैदा कंदा काफिर मुसलमान पैदा न कंदा काफिर ईमान वारा पैदा न कंदा हेॾा मुहम्मदुर रसूलुल्लाह ॾिसो ताइफ जे मैदान में आ महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जी तबलीग कन था ताइफ वारा पत्थर हणन था मुस्तफा लहू लुहान थी वञन था चेहरे मुबारक जो लहू पेरन मुबारकन ते किरे थो पेरन मुबारकन में जूता मुबारक मुस्तफा से लहू सा बेवस्ता थी था वञन काबू थी था वञन मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरन मुबारकन में जूता खून मुबारक सा चंबड़ी वञन था हेरा ॾिसो मुहम्मदुर रसूलुल्लाह जंहिंजे लाइ अल्लाह से फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मुस्तफा तो के असां जहान जो रहमत करे मोकिलियो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ न था ॾियनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ न था ॾियनि तबाही हलाकत जी दुआ न था कनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाहुम्मा हदी कौमी इन्नहुम ला यालमून अल्लाहुम्मा हदी कौमी इन्नहुम ला यालमून ऐ अल्लाह मुंहिंजी उम्मत खे हिदायत करे मूंखे ॼाणनि नथा जेकॾहिं मूं मोहम्मद खे ॼाणनि हा मूंसां ही वेदन न कनि हा जीअं तव्हां ॿुधो हूंदो किस्सो मशहूर है मुहम्मदुर रसूलुल्लाह जी रहमत जो किस्सो मशहूर है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं बोल बाला थियो मक्के शहर में जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी गूंज गुंजण लगी त मक्के में हिकड़ी बुढड़ी आहे मक्के मां रवानी थिए थी निकिरी वञण जे लाइ सोचे थी मक्को छॾे वञण जे लाइ सोचे थी चवे थी उन्ही मुहम्मद जे हथ मान लगी वञा जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी ॻाल्हि करे थो असांजे माबूदन जे टकराव में आयो है असांजे माबूदन जी गिला करे थो चवे तो हिकु अल्लाह है अल्लाह का सवाइ कोई माबूद न है वह बुढड़ी संभरी आहे मक्के खां ॿाहिरि वञे थी बंड मथे ते आहे मुस्तफा जी मुलाकात थी वई सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अम्मा केॾा संभरी आहीं जे अम्मा चवे थी मां ॿाहिरि थी वञा मां हिन शहर में रहण नथी चाहियां मता मां नाउज़ बिल्लाह गुमराह नथी वञा मां मता पंहिंजे माबूदन के छॾे ॾियां ॿुधण में आयो आहे मुहम्मद नाले हिकिड़ो नौजवान आहे हुन जो हुस्न भी निरालो आहे हुन जो अखलाक भी निरालो आहे जंहिंजे अखलाक जी अल्लाह से कुरान में तारीफ कई व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम मुस्तफा तो अज़ीम अखलाकन वारो आहीं बुढड़ी कावड़ी पई वञे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें बुढड़ी के चयो अम्मा ही जेको बंड तो खयो आ यो मुंहिंजे मथे ते रख मां तोखे पहुचाए तो अचां अम्मड़ वो बंड दिनो मुस्तफा जे मथे ते बंड है वजन है घर जा सामान है बुढड़ी हिजरत करे पई वञे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां अॻियां बुढड़ी पोयां पोयां पई अचे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसियतूं नसीहतूं कंदी पई अचे समझाणो ॾींदी पई अचे पुट तूं केॾो अखलाकन वारो आहीं केॾो हुस्न वारो आहीं केॾो सचो आहीं पुट तूं न मुहम्मद जे चए में न अचिजांइ तूं हुन जो कलमो न पढ़जांइ मता तूं पंहिंजनि खां गुमराह न थी वञी मता तूं वॾनि जी रीत रस्म खे न छॾे ॾी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि ॿुधंदा पिया अचनि मुस्कुराईंदा पिया अचनि ॻाल्हि ॿुधंदा पिया अचनि मुस्कुराईंदा पिया अचनि जिते मंज़िल पहुती बुढड़ी जी बुढड़ी चवे थी अबा ही बंड हिते रख मुंहिंजी मंज़िल पहुची वई आहे मां हिते रहण चाहियां थी लेकिन हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मूंखे तुंहिंजो नालो त ॿुधा केॾो सुहिणो आहीं केॾो अखलाकन वारो आहीं मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मदुर रसूलुल्लाह कुर्बान वञा उन जे कदमनि तां साईं जन मुस्कुराए चवनि था अम्मा उहो मुहम्मद त मां आहियां जंहिंजे करे मको छॾे
जय मोहम्मद जे करे मको पे छदी वो मोहम्मद जमाया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे नेण खणी बुढ़ड़ी दिसे थी अखिन मां पानी बहे थो चए थी तू जे मोहम्मद वो मोहम्मद है तो सच्चो है कूड़ो नथो थे सके यो अखलाक होया ते अखलाकन जे जिक्र अल्लाह कुरान में फरमायो नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिमति रब्बिका बिमजनून व इन्नका लअला खुलुकिन अजीम अल्लाह जे रसूल जा अखलाक बुलंद होया हिकड़ी बुढ़ड़ी जो किस्सो तमाम बुधो हुंदो मशहूर किस्सो है उहा औरत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते कंडा उछलींदी हुई गंद उछलींदी ही मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदे पूछा न कई उहा औरत के रहे छो बदलो वठण वारो नहीं ही मुहम्मदुर रसूलुल्लाह माफ करण वारो है मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते कंडा उछलण वारी बुढ़ड़ी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदे पूछा न कई ही केड़ी औरत है कंजी घरवाली है अम्मड़ है मां शिकायत कहीं छो थी उछले कदे शिकायत न कयूं एक दफा मोहम्मद रसूलुल्लाह गुजर कन था गंद नहीं कंडा नहीं मुस्तफा सहाबा का पूछन था वह बुढ़ड़ी कादे वई जेका गंद उछलींदी ही सहाबी अर्ज कन था या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वह बुढ़ड़ी बीमार पई है मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था हलो हलो पूछा करे ये अखलाक होया असाई तमा के ये अखलाक सबक ॾियनि था अज असां भा सां नथो ॻाल्हाए पीउ सां पुट नथो ठहे मां सां पुट वरदी सही नथो रे हू मुहम्मदुर रसूलुल्लाह काफिरन जे लाइ केतिरो तड़पे थो उम्मती उम्मती या रब उम्मती ऐ अल्लाह मुंहिंजी उम्मत खे जहन्नम में न विझजांइ क़यामत जो ॾींहुं हूंदो क़यामत जे ॾींहुं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा 1.25 लाख नबी हूंदा क़यामत जे ॾींहुं 1.25 लाख नबी हूंदा उन्हनि जो उम्मतियूं हुंदियूं सभिनी जे ज़ुबान ते सभिनी नबियन जे ज़ुबान ते हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो नफ़्सी नफ़्सी या रब नफ़्सी नफ़्सी या रब नफ़्सी नफ़्सी ऐ अल्लाह मुंहिंजी परत हुजई ऐ अल्लाह मुंहिंजी परत हुजई मुंहिंजो छा थींदो हिक जवान हूंदो उन्ही महफ़िल में उन्ही मजलिस में उन्ही महशर में उन्ही मजमे में उन्ही में हिक जवान हूंदो जंहिं जवान जी ज़ुबान ते हूंदो या रब उम्मती या रब उम्मती या रब उम्मती ऐ अल्लाह मुंहिंजी उम्मत जी भारत हुजई मुंहिंजी उम्मत जी भारत हुजई वो बावफा नबी वो बावफा नबी ही बावफा बेवफा उम्मत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी लफ्ज चवां तो अमीर साहब जिले अमीर साहब मौजूद हैं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे दुनिया में रहलत पिया फरमाइन तव्हांजे लाइ चवां तो असांजे लाइ चवां तो जरे रहलत पिया फरमाइन दुनिया में कूच कन पिया जरे रोज़े अतहर में जन्नत में वञण जे लाइ तैयारी है मुहम्मदुर रसूलुल्लाह वसीयत फरमाई वसीयत वसीयत ऐं तव्हां असां पंहिंजे अपन ॾारनि जी वसीयत क़बूल कंदा आहियूं उन जी पैरवी कंदा आहियूं मुहम्मदुर रसूलुल्लाह आखिरी वक्त में लफ्ज़ ॻाल्हाइनि था अस्सलात अस्सलात उम्मती उम्मती ऐं मुंहिंजी उम्मत नमाज जी पारत हुजे नमाज जी पारत हुजे नमाज जी पारत हुजे केतिरा असांजा घराना बेनमाज़ी आहिनि 90% मुसलमान बेनमाज़ी आहिनि मां ही आरज़ू खणी तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां मेहरबानी करे नमाज पढ़ो पंजगाना नमाज फर्ज है जरूरी है हर कंहिंखे पढ़नी है ये न समझो न नीति न कज़ा कीती न नीति न कज़ा कीती ये न हलंदो सब का पहिरियां पुछाणो नमाज जो थींदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबा पूछन था ऐ रसूलुल्लाह या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लाख नबी हुंदा उन्हनि जो उम्मतियूं जो करोड़ा अरबे खरबे उम्मतियूं हुंदियूं तव्हां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणींदो जो शफाअत कंदो तव्हां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणींदो जो शफाअत कंदो कुर्बान वञा मदीने जे घोट फरमायो मुंहिंजी उम्मत पंजगाना नमाज पढ़ंदी नमाज जे करे पंजो उज़वा चमकंदड़ हूंदा मां मुहम्मद समझी वेंदुसि मुंहिंजो उम्मती आहे यानी जेकर उम्मती थियण जो सबूत ॾियूं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां लाइ तड़पन असां बेतड़पा वेठा आहियूं बेफिक्र वेठा आहियूं पंजगाना नमाज जी पाबंदी कयो अल्लाह साईं तव्हांजो अचणु क़बूल फरमाए आख़िर दवाना।